टंडो जान महमूद में अवां खे ख़बर ॾींदा आहियूं त टंडो जान महमूद में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जी काज़ी ओताक ते तक़रीब मुनक़द कई वई है। तक़रीब में पीपी जे नामज़द चेयरमैन काज़ी नूर मोहम्मद सांद, इंजीनियर साबिक़ा चेयरमैन काज़ी करमुल्ला सांद, काज़ी रज़ा सांद एंड काज़ी बिरादर्स ऐं पीपी जे जनरल काउंसिलरनि वर्करनि वॾे तादाद में शिरकत कई है। पीपी सदर सलाम बलोच, साबिक़ा पीपी सदर अमीर हैदर आराई, फेरोज़ ख़ासकेली ऐं ॿियनि पारां दुनिया जी अज़ीम लीडर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 69वीं सालगिरह जो केक काटियो वियो है। इन मौके ते पीपी नामज़द चेयरमैन काज़ी नूर सांद चयो है त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी अवाम लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई हमेशह लाइ अमर थी वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।